डिगड़ी में दाऊद यूनिवर्सिटी में सिंधी शागिर्दनि जे निकाली करण वारे अमल ख़िलाफ़ सिंधी शागिर्द तहरीक पारां एहतजाज। सिंधी शागिर्द तहरीक पारां डिगड़ी प्रेस क्लब साम्हूं दाऊद यूनिवर्सिटी तरफ़ां 12 सिंधी शागिर्दनि जे निकाली करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे के ज़िले सदर शिराज भुरगड़ी, क़ौमी अवामी तहरीक जे मजीद बुगियो, अनवर नोहाणी, मुनी नोहाणी ऐं ॿियनि एहतजाजी मुज़ाहिरे ख़िताब कंदे चयो त दाऊद यूनिवर्सिटी इंतिज़ामिया सिंध जे 12 शागिर्दनि जे दाख़िला कैंसिल कया आहिनि, जेके सिंधी शागिर्दनि सां नाइंसाफ़ी आहे। कराची सिंधी शनाख़्त आहे, सिर्फ़ु कराची जो डोमिसाइल रखंदड़नि खे ई दाख़िला ॾियण वारो रवैयो अख़्तियार करणु सिंध जे शागिर्दनि सां नाइंसाफ़ी आहे। कहिड़े क़ानून तहत हिकु यूनिवर्सिटी सिंध जे ॿियनि शहरनि लाइ दाख़िला बंदि करे सघे थी? अहिड़ियूं पॉलिसियूं नफ़रतनि खे जनमु ॾिए थी। मुक़ररीन जो वधीक चवणु हो त असीं सिंध जे हर शागिर्द खे इंसाफ़ ॾियण लाइ बीठा आहियूं। सिंध जी आवाम ॾिसी रही आहे त हिननि सां कहिड़ो सलूक कयो पियो वञे। सिंध जी आवाम खां वोट वठण वारा ख़ामोश आहिनि। सिर्फ़ु अयाज़ लतीफ़ पलीजो ऐं संदसि जमात मज़लूम सिंधियुनि जे हक़नि जी जंग विड़ी रही आहे। सिंध जी आवाम खे इलेक्शन में फ़ैसिलो करणो आहे त हू संदसि हक़नि लाइ जदोजहद करण वारनि खे मुंतख़ब कंदा या सिंध खे लुटण ऐं फुरण वारनि खे। मुज़ाहिरीन सिंधी शागिर्दनि जे दाख़िलाऊं फौरी बहाल करण जो मुतालबो कयो। हिन मौक़े ते मुज़ाहिरीन मुतालबनि जे हक़ में लिखियल नारनि जा प्ले कार्ड हथनि में खयल हुआ। रिपोर्ट नसीर कुरैशी, इबरत न्यूज़, डिगड़ी। दुश्मन शागिर्द पॉलिसी नामंजूर। दाऊद यूनिवर्सिटी जे वीसी के बरतरफ करो।